नाज़रीन, मटियारी में बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैली कढी वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे फरहान शेख। जी फरहान, अपडेट कजो। नाज़रीन, पूरी दुनिया जियां मटियारी ज़िले में आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं निकिरी रहियूं आहिनि ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार थी रहियो आहे। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में, जिन में हाला आहे, सईदाबाद, ओडेरोलाल, पलीजाणी ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी ऐं तक़रीबूं मुनक़िद करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कयो पियो वञे। हिन वक़्तु मटियारी ज़िले जी अज़ीम शान रैली जेका जामिया गौसिया ताहिरिया मदरसे खां निकिती ऐं शहर में मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी ज़ैन सीएनजी पहुती, जितां गाॾियुनि जो काफ़िलो जेको खैबर हाईवे लाइ रवानो आहे उहो वापसी में जामिया गौसिया ताहिरिया पहुचंदो, जिते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुल्फ़ मुबारक जो दीदार करायो वेंदो। इहो बि तव्हांखे ॿुधायां त जेके आशिकाने रसूल आहिनि उन्हनि पारां आका जी आमद मरहबा मरहबा जा नारा गूंजी रहिया आहिनि। सिक्योरिटी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद पारां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। नाज़रीन,